दर्दन जो दरिया। एडी सुंगारी भी नथी खटता उथी पाण पानी नथी पी सके। जे तू पानी जो गिलास भरे ॾींदी है त छा तुझे हथ में लिफूं पइजी वेंदियूं? अम्मा तव्हां पाण में न विड़ो, तोखे पानी मां ई पीआरियां थी। अमा तू ने केतिरो दादलो न करे, सुभाणे तू पंहिंजे घर हली वेंदी है त ये घर जो कमकार भी कोन कंदी, ये वेठी रहंदी। मां हिन घर जी नौकरियाणी थोड़ी आहियां जो घर जो कमकार कयां। ये छा थी चए? हां सॼी उम्र तू खटते वेठी रहंदी है, यो गुल्लू तोखे नौकरियाणी बिहारे ॾींदो। नौकरियाणी रखण जी केड़ी जरूरत आहे? तू छा आहीं? आ जाई कुछ त अकुल सिखो। अम्मा सां कीअं पई ॻाल्हाए? मूं चाची जी केड़ी बेइज्जती कई आहे? पानी जो गिलास घुरियम, मूं त पहिरीं वात कोन हयो न ॾेया पानी, बाक़ी इएं छो चई त सुंगारी आहीं छा? शादीअ खां पहिरियों त छोरी ॻाल्हाए कुछ कोन पई, लगे पे तो ज़बान ही कोन तस, ऐं हाणे ये कैंचीअ वांगुरु ज़बान थी हलेस। मुझी कैंची जियां ज़बान हले थी ऐं तू माठ करे वेठी आ। बस हाणे बस, खुदा खे मञो, झेड़ो न वधायो। अञा त शादी के 4 ॾींहं बि न आहिनि थिया, तव्हां हाणे सां झेड़ो शुरू करे छॾियो आहे त बाक़ी ज़िंदगी तव्हां जी कीअं गुज़रंदी गॾु? अमा मां त पंहिंजी ज़िंदगी पूरी करे चुकी आहियां। उहा बि त थिए न, अञा ताईं त हले पई। तोबा माई तोबा, हिन सां मां कोन पुॼी सघंदसि। अदा अदा असांजे मथां मयार लथी। हा दा इहा मयार त लाहे छॾीसि, पर अञा हिकिड़ो अधूरो कमु आहे जेको करणो आहे। पुट हाणे कंहिं फॾे वारे कम में हथ न विझजांइ। बाबा फॾो कोन कंदुसि, बाक़ी जेके हिन दिल मथां घाव ॾिनल आहे उन्हनि ज़ख़्मनि खे भरण लाइ कोशिश ज़रूर कंदुसि। जेकॾहिं इहे ज़ख़्म न भरिया बाबा त पोइ नासूर पड़जी वेंदा। मूंखे तुंहिंजी ॻाल्हि समझ में न आई बाबा। बाबा रन बि वई त रिली बि वई, अञा तोखे कीअं समझायां? हां कीअं समझायूं तोखे असां? उहो भले साईं ते फ़ैसिलो थियल हुयो, जेको कुझु थियो उनखे दरगुज़र कयो। बाबा जेको भले साईं ते हथ रखी फ़ैसिलो कयो वियो, असां त उनखां कोन फिरिया आहियूं ऐं ना ई असां उनखां इनकार कयो आहे। बाबा मां ज़हर जा ठुक भरे वियुसि, गुल्लू ऐं दादली जी शादी थी वई ऐं मां ख़ामोश रहियुसि। इहो सिर्फ़ इन लाइ जो भले साईं ते हथ रखे वियो, न त न गुल्लूअ खे मां उन्हनि जी ख़ुशियुनि खे मातम में न मटाए छॾियां। राणीअ जो बि मां उन्हनि खे ॾस ॾेई चुको आहियां। हाणे मां इन फ़ैसिले खां मुकम्मल तौर आज़ाद थी चुको आहियां। बाबा असां आज़ाद आहियूं, कुझु बि करे सघूं था। हाणे असांजे मथां पाबंदी न आहे। इन जो मक़सद त तव्हां सुकून सां ज़िंदगी गुज़ारण ई नथा चाहियो। बाबा सुकून मिले त सुकून जी ज़िंदगी गुज़ारियो न। हिन दिल में बाहि भरी पई आहे, बाहि। ऐं तूं सुकून जी तो ॻाल्हि करी, जिन सां जूं निंड्रूं हराम कयूं। तूं छा तो सम्झी त असां हुनखे सुख सां सुम्हण ॾींदासीं? बाबा तूं परेशान न थी, वॾी सवड़ विझी सुम्ही पओ। असां ॼाणियूं असांजा कम, तूं पाण ॾा पक सम्झ। असां तुंहिंजे लाइ को बि अहिड़ो मसइलो कोन कंदासीं जंहिंमें तूं परेशान थी। बाक़ी जिन असांजो सुकून बर्बाद कयो आहे न, तेसी ताईं हुनजो कम किटनी न कंदासीं न, तेसी ताईं असां सुकून में न रहंदासीं। दोस्तू कुछ ॾींहंनि जे लाइ तूं हितां पासीरो थी वञ। ईअं न थिए जो पुलिस हिते अची छापो हणे, उन्हनि खे तूं हथ अची वञे, लाउती वांगुरु तोखे बि खंबे वञनि। मां त पासीरो थी वेंदुसि, पर तव्हां पंहिंजो सोचो। मूंखे तूं छॾ, तूं सिर्फ़ हितां निकिर न कर। हा चाचे खे ॻोल्हण जी कोशिशि कर, जीअं तोखे चाचो मिली वञे न तॾहिं ई मूंखे फोन कजे। चाचे नवाब जो नंबर नथो लॻे छा? उन ॾींहं खां जेॾी खां हिनखे अॻवा कयो अथई, उन ॾींहं खां नंबर बंदि आहे। चाची ख़बर आहे त नंबर ट्रेस थींदा आहिनि, उन करे उन नंबर ई बंदि करे छॾियो, कोन खोलींदो। इन जे करे तोखे ई चाचे जी जांच करणी पवंदी। ठिकाना सभु जेके बि अथसि न, वञी उते ॻोल्हेसि। मां त कोशिशि कंदुसि, पर हथ बि त अचे न। हर हाल में चाचे खे ॻोल्हणो अथई। जेसि ताईं चाचो हथ नथो अचे न, तेसि ताईं असांजे मथां मुसीबत कोन वेंदी। सम्झ ॻाल्हि खे। हिन जे करे सभु कम पासे ते रखी चाचे नवाब खे ॻोल्हण जी कोशिशि कर। इनखे पकड़े चढ़णो छा थींदो? मां त हिन नवाब ऐं गुलाम खे लाक में ॾिसण थो चाहियां।
ये वेचारो तो चेलो आहे, हिन जे ग्रोह खे बतो, ग्रोह खे। रेसा नाराज न थी, हिनखे वठी वञी मलड़ी ॾेई पाणे ई लाकअप कयोसि। जॾहिं न लाकअप में सचूं लॻसि त पाणे ई सभु सचूं कंदो। कुछ भी ॿुधण नथो चाहियां मां। ॾींहं ॿिनि जे अंदरि मुंहिंजो नंढड़ो हिते वापसि अचणु घुरिजे, बस। ऐं जेकर तव्हां हुनखे मोटाइण में नाकाम था वञो न त पोइ मजबूरन असांखे हथियार खणणा पवंदा, ऐं पोइ अहिड़ी बारूद जी बाहि भरंदी जो विसाइण तव्हांजे हथ में न हूंदो। चवां थो ॿिनि ॾींहंनि जे अंदरि नंढड़ो मुंहिंजो ॻोल्हे हथु कयो। जेकर तव्हां हिते जो अमन अमान बर्बाद नथा करणु चाहियो न त पोइ जल्दी कयो। इन कम में देर न कयो, हुनजी गोरा कयो, लाकअप कयो हुनखे। ऐं जॾहिं न सट को ॾिनोसि त हू तोते वांगुरु ॿोलींदो, तोते वांगुरु। अलाह भलाई कंदो रेस, 2 ॾींहं बि वॾा आहिनि। तव्हांजे नंढड़े खे कहिड़ी बि हालत में असां वापसि कराईंदासीं। असां जांच में लॻा पिया आहियूं, अवां दिलजा कयो। बाबा साईं, तव्हां नाराज़ न थियो, असां नवाब खे ॻोल्हे बि लाकअप कंदासीं। रेस नवाब न लिकी सघंदो, 1-2 जॻहियुनि जो ॾस मिलियो आहे, असां उते वञी छापा हणंदासीं। नवाब खे लाकअप करण खां पोइ मुंहिंजे नंढड़ी जो तव्हांखे ॾस मिलंदो त किथे आहे? कम में हाणे सुस्ती थियण न घुरिजे। वठी वञोसि, वञी लाकअप कयोसि। छा कयां सदोरी, तोखां बग़ैर ही ज़िंदगी बेमाना आहे। ॿुधाए मूंखे वरियाम, छा ईअं भला थींदो आहे जो थोरड़ी ॻाल्हि ते वञी तो मौत खे भाकुर पातो? जॾहिं इंतज़ार जा पल वधी वेंदा आहिनि न त तॾहिं का बि शइ ॾिसण में कान ईंदी आहे। इहो ई माण्हू सोचींदो आहे त या महबूब आॾो हुजे या वञी मौत खे गले लाइ कब्र भेड़ो थीजे। सदोरी तो त अचण खां इनकार कयो, पोइ त आख़िरी रस्तो इहो ई हुयो। हाणे तोखे इंतज़ार न कराईंदमि। सदोरी मां एॾो त बदनसीब आहियां जो मौत बि पंहिंजे करण खां इनकार करे छॾियो। अञा हिकु दफ़ो कोशिश कंदुसि। सफ़ा चरियो थी पए न, वक़्त ऐं हालात खे माण्हू ॾिसंदो आहे। मां चरियो किथे हुयुसि, तो ई त चरियो बणायो आहे। तोखे मुंहिंजो कसम आहे, ख़ुदा खे मन ॿीहर अहिड़ो कदम न खणजांइ। मौत तरफ़ बि धिकी पई ऐं सदोरी जीअण जा कसम बि ॾे पई। हाणे तो ई ॿुधा त तुंहिंजो ही दीवानो करे त छा करे? मां तोॾे ईंदसि, वाइदो आहे, पर 2-3 ॾींहं इंतज़ार कर। तूं त ॾींहं ॿिनि जी ॻाल्हि बि करे ज़ालिम, पर मां त पूरी ज़िंदगी तुंहिंजो इंतज़ार कंदो रहंदुसि। तूं सिर्फ़ु अचण जी पक ॾे। मूंखे यकीन आहे तो मूंखे हद खां वधीक चाहियो आहे, पर मूं ते बि एतबार कर, मां बि तोसां मोहबत कई आहे। सदोरी मुंहिंजी त तूं तॾहिं थींदी आहे न जॾहिं तूं हिन गोराम मां जान छॾाईंदी आहे। अलाह साईं भलाई कई न त इहो ॾींहुं बि ज़रूरु ईंदो। त पोइ इहो ॿुधाए त तूं कॾहिं दीदार कराए थी वञे? तमामु जल्द ईंदसि, हाणे तोखे इंतज़ार न कराईंदमि। अदा नंढड़े जी का ख़बरचार पई? अरे ख़बर वरी धूड़ पवंदी, इहो छोरो सुथरो किथां थो मोटे। ने चोरे वञी अलाए कहिड़ा वण कया। भला वञी अकबर सां मिली अच, उनखां हाल हवाल वठी अच। कहिड़ा वरी असांजो अकबर खान जे लाइ हया थो फाटे कि वञी हमदर्दियूं कयूंसि। एॾो अकबर असांजो दुश्मन बि न आहे जेॾो तूं समझी पियो। हाणे एॾो सॼण बि कोन्हे जो वञी अकबर खान खे दिलासा ॾींदो। असांखे कहिड़ो लाचार पियो आहे। जेकॾहिं न ॿियनि जी भलाई सोचींदो त कुदरत वारो पंहिंजी भलाई कंदो। अरे तूं वञ न, वञ मुंहिंजी भेण वञ, तोखे केरु रोकियो बाबा? हा अदा मां वेंदसि, इन में कहिड़ो ॾोह आहे? अरे जेकर वञी थी न त भली वञ, पर ॿीहर हिन दर ते मोटण जो सोच जाए बि न। ऐं न को हिन घर में असीं तोखे रहण ॾींदासीं, इहा पक सम्झ। हा बाक़ी जेकर हिन नथी वञे न, तूं भली हिते सदा रही पई हुजे। अदा एतिरियूं अखियूं न पूर, सुभाणे एतिरो कर जो केरु अची मुंहुं त ॾिसंदई। अरे जेकर मां मरां न, तव्हांखे मुंहिंजी फुल इजाज़त आहे त हिन अकबर खान खे मुंहिंजो मुंहुं ॾिसण बि न ॾिजो। जाड़ा जाड़ा तूं ॻाल्हि खे सम्झ। ही माई चए थी त असां ॿई मरूं, पोइ जेका ही जाइ आहे न इहा बि हिन माई जे कब्ज़े में थे। सम्झ न ॻाल्हि खे। अलाह अव्हांखे वॾी हयाती ॾींदो। मां उन्हनि मां न आहियां जो मिल्कियत ख़ातिर वतापे माण्हुनि खे पिटींदी। मूं वटि अलाह जो गंज आहे, बाक़ी ज़िंदगी इज़त सां गुज़री वेंदी।
भाई गंजा तई तो पोइ ज़ाहिर कर न ही अजायो बुख पिया मरूं। हा ॿुधाए छा अथई, किथे अथई? असांखे तुंहिंजो रुपयो बि हराम आहे। बस एतिरो कर जो ॾुखे वक़्त में कम अचे। कोड़ा अल्लाह से खणी वरिया मूंखे हयाती ॾिनी, न त इहो फाही जो फंदो तुंहिंजे मुंहिंजे गीचे में हो। हाणे इन में असांजो कहिड़ो ॾोह जो फाहीअ जो बंदो असांजे गीचे में पवे हा? ज़रूर ॻाल्हि बि त का निकिरे हा न, उन में नालो मुंहिंजो ई अचे हा त इहा सियाणी हेॾे होॾे न्यापा खणी वेंदी। सियाणी अल्लाह वरी बि ख़ैर कयो। अल्लाह त ख़ैर कयो, पर वरियाम बि त ॾिस सफ़ा होश में ई न आहे। जॾहिं छोरी शादी करे हली वई आहे त उनजो पीछो ई नथो छॾे। पर कजेसि बि छा, सॼो ॻोठ थो सम्झाएसि पर मुड़े पोइ बि नथो। वरियाम बि ॼाणी वाणी पे तो सदोरी खे बदनाम कंदो वते त जीअं गोराम उनखे तलाक ॾे। तूं छा थी सम्झी इहो गोराम सदोरीअ खे तलाक ॾींदो? गोराम बि त ॾिस न, जॾहिं मूं तुंहिंजी शादी थियल आहे हा त कहिड़ो उनजो कमु हो त ॿी थो शादी कयां? गोराम खे बि ख़बर हुई त सदोरी बदनाम थियल आहे, पोइ बि इहो फाहो पंहिंजे गीचीअ में विधई। वञी खॾ जे तरे में पवन, मुंहिंजो छा, पर अल्लाह जान छॾाईंदो। हाणे मां न्यापा ई कोन खणी वेंदीमान। चई त थी त न्यापा न ॾींदसि, पर इहो वराम ईंदी ऐं रखंदी पिस्टल निड़ ते, वरी मजबूरन वेंदी। इहा ई त मुसीबत आहे, जेकॾहिं वरियाम जा न्यापा न खणी वञ त बि मुसीबत। अल्लाह ॾे का वसियत त ॻोठ मोई लॾो खयूं हली वञा। अदा गुलू यार तुंहिंजो सवाल अगाम जी वियो। दुआ कर त मूं मस्ताने जो सवाल भी बुखारी जी दरगाह में अगाम जी वञे। सरकार बुखारी कंदो तुंहिंजो सवाल जरूर पूरो थींदो। हिकु न हिकु ॾींहुं मस्तानी तोखे जरूर मिलंदी। अदा गुलू भाउ यार मां हाणे घणो इंतजार नथो करे सघां। सुभाणे वञी वरी जांच कजांइ। अदा मन फ़कीर लाहौत खां मोटी आयो हुजे। तुंहिंजे नसीब में अलाए छा लिखियलु आहे भाउ। पहिरियां दिलबर ॾस कोन पियो ॾे, जेकॾहिं हुन ॾस ॾिनो आहे त वरी लाहौत ई कोन थो मिले। हाणे पंहिंजी मस्तानी जे करे इहे पंध मूंखे रोज़ करणा पवंदा। अञा शायदि मुंहिंजे मुक़दर में मस्तानी जो इंतजार लिखियलु आहे। न ॼाणी इंतजार जी घड़ियूं। अदा ये 4-5 ॾींहं भी गुज़री वेंदा, पर खुदा करे उन वटि मस्तानी हुजे। ईअं न थिए त कंहिं ॿिए पासे निकिरी वञे। खुदा न करे जो ईअं थिए। अदा गुलू जेकॾहिं उतां निकिरी वई त मां उनखे किथे किथे ॻोल्हींदुसि। अदा हिमत न हार मुंहिंजा भाउ, हौसलो वधा, मालिक भलाई कंदो। जेरी न मूंखे मुंहिंजी मस्तानी मिली वई त मां बुखारी जी दरगाह में अची मिठे जी देग लाईंदुसि। मालिक भलाई कंदो, हौसलो वधाए, अची मंजिल ते पुॻो आहे। अल्लाह भलाई कंदो, मूंखे मुंहिंजी मस्तानी जरूर मिलंदी। तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो नालो छा आहे? दादिली। जीअं मुंहिंजो नालो आहे न तीअं ई मां पंहिंजे पीउ जी दादिली आहियां। अम्मा जे गुज़ारे वञण खां पोइ असांजे घर जो कमु बाबा कंदो हो। अॼु ताईं मूं कख भनी ॾोड़ो न आहे कयो। चाची दरअसल मसलो इहो आहे त मानी पचाइण मूंखे ईंदी न आहे, ऐं वरी तूं थी चवीं त मां मानी पचायां। जेकॾहिं तोखे मानी पचाइण न आहे न ईंदी त मूंखे बि मानी पचाइण कोन ईंदी आहे। त मूं तोखे चयो आहे छा त वई मानी पचाए? जॾहिं मां तोखे मानी पचाइण जे लाइ न आहियां चवंदी त वरी तूं मूंखे छो थी चवीं? घर जो कमु आहे, पोइ कंहिंखे त करणो पवंदो न। तोखे मूं चयो आहे छा त घर जो कमु कर, या मूं चाची खे चयो आहे त घर जो कमु करे? पोइ भले घर जो कमु रुलियो पियो हुजे। हा भले रुलियो पियो हुजे, छा थी पियो? हीअ माई आहे या मुसीबत? घर में मर्द ईंदा
छा असांखे छॾे ॾींदा? हीअं कमु रुलियो पियो आहे। छो मर्द को ही छॾींदा छा? घर जो कम आहे, कंहिं महिल बि थींदो। अम्मा छॾे हिनखे, न चओ तूं हिनखे। जॾहिं न हिनखे अदा गुलूअ जा पादर लॻा पाणे सिधी थी वेंदी। छॾे ॾे साली। भले ॾाढो थी ॻाल्हाई। पादर त परे जी ॻाल्हि आहे। गुलू मूं मथां आंगुर बि नथो खणी सघे। जेकॾहिं हुन आंगुर खई न त मां तलाक वठण में देर कोन कंदसि। तोबा माई तोबा, हिन छोरीअ खे त घर जी न आहे, हिन शादीअ खे मज़ाक सम्झी आहे। अम्मा जेतिरो न हीअ ॻाल्हाए थी, मूंखे नथो लॻे त हीअ को अदा गुलूअ सां ज़िंदगी गुज़ारे सघंदी। मां सम्झां थी शादी खे त शादी मज़ाक न आहे, पर शादी मर्द जी गुलामी करण जो नालो बि न आहे। मां ज़िंदगी इज्जत सां गुज़ारींदसि। जेतिरो वक़्तु हिन घर में इज्जत मिलंदी न, ओतिरो वक़्तु हिन घर में रहंदसि। ऐं जंहिं ॾींहुं तव्हां मुंहिंजी इज्जत करण छॾे ॾिनी न, उन ॾींहुं त मोकिलाए हली वेंदसि। जेतिरियूं वणनि हाली ख़बरूं कंदी रहो। तूं मुंहिंजे भाइरनि खे नथी सुञाणी। जंहिं ॾींहुं न पंहिंजीअ ते आया, तोखे ईअं घर खां ॿाहिरि पेर बि रखण कोन ॾींदे। ऐं तूं बि मूंखे कान थी सुञाणी। जॾहिं उहो वक़्तु आयो न, त पोइ तोखे बि ख़बर पइजी वेंदी। रोशन, इहो नवाब चमड़ो न पंहिंजे ॻोठ में आहे न हिन तर में आहे। वयो त अला काॾे वयो? सिकंदर, नवाब गायब आहे। इन मां साबित थिए थो त हालार जे अगवा करण में नवाब जो ई हथ आहे। सिकंदर, जेकॾहिं इन में नवाब जो हथ न हुजे हा न, त हे काथे न काथे असांखे मिले हा। रोशन, हाणे छा सोचो आहे? हलूं वापसि? सिकंदर, वापसि हली रही सके कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं? सिकंदर, ॿी ॻाल्हि त नवाब असांखे ईअं हथ कोन ईंदो। जेकॾहिं नवाब खे हथ करणो आहे न, त असांखे दोसू ऐं गोहराम जे मथो बि नज़र करणी आहे। पर ॾींहं अॻे पोइ इहे हिक ॿिए सां ज़रूर मिलंदा। इहो हथ कीअं ईंदो? इन करे ई चवां थो त गोहराम ते बि नज़र रखूं ऐं नवाब ते बि नज़र रखूं। गोहराम एॾो नंढड़ो ॿार न आहे निकिरी जेको नवाब सां वञी मिले। सिकंदर, इहो कमु असांखे करणो पवंदो। तॾहिं त तोखे चवां पियो, इन्ही ते बि नज़र रखूं, नवाब खे बि ॻोल्हियूं। ॿई ॼणा गॾिजो था हलूं, ॿिन्ही खे त हली ॻोल्हियूं। असां नवाब जे ॻोठ जे ॿाहिरों हली बीहूं था, काथों न काथों थिड़ी थाबड़ी ज़रूर ईंदो। अदा, सच में अकबर खान जे पुट खे तव्हां अगवा कयो आहे? अदी, खुदा थो ॼाणे त अकबर खान जे पुट खे कीअं अगवा कयो। मूंखे का बि ख़बर न आहे। अकबर छो छितो थियो आहे? तव्हां जे बदिराण जे पोयां पियो आहे? मूंखे पाण सम्झ में नथो अचे। न अकबर खान जी मूंसां कहिड़ी दुश्मनी जो उहा निभाए थो। कम तव्हांजो आहे, इन्हे करे त अकबर खान तव्हांजो नालो थो वठे। न त पोइ तव्हांजो नालो छो वठे? छो तव्हांखे बदिराण जी ॻाल्हि करे? अदी, लाज़मी न आहे त कंहिं दुश्मन अगवा कयो हुजे। थी सघे थो त पैसनि जे करे कंहिं अगवा कयो हुजे। माल त जाम आहे न। दुश्मनी त हुनजी ॿियनि घणनि सां ई आहे, उन्हनि जो नालो नथो वठे छो? अकबर खान का वधिक पैसे वारनि जा ॿार उन स्कूल में पढ़नि था अदा, पोइ उन्हनि जे ॿारनि खे त केरु नथो अगवा करे। मुंहिंजो ॾोह हुजे या न हुजे, पर मूंखे इहा पकड़ तूं मूंखे ज़रूर फासाईंदी। अदा मां थोड़ी अकबर खान खे थी वञी चवां त हू तुंहिंजे मथां केस करे। तूं त अकबर खान वारनि खे न आहे चए, पर इहो बि त ॿुधाए त मुंहिंजे अकबर खान वारनि सां कहिड़ी दुश्मनी आहे। उनजी धीअ मुंहिंजे घर में ॾिनल आहे, मूंखे ॾिनल आहे, पोइ बि उहो मूंसां दुश्मनी थो निभाए। अलाए छाजे करे? जॾहिं बि वाट वेंदे कंहिंखे कंडो थो लॻे पेर में, उहो बि इल्ज़ाम गोराम खान ते। वाह केरु मुंहुं ॾे ते? मूंखे तूं इहो त ॿुधाए, अकबर खान जा मां कहिड़ा फसल भेल कया आहिनि जो मुंहिंजे अची कढ पियो आहे। जेतिरो मां दरगुज़र थो कयां न, इहो अकबर खान मुंहिंजी ॻीचीअ में थो पए। ऐं जंहिं ॾींहुं मां बंदूक खई, सिधियूं गोलियूं सीने में हणंदोमांसि। तूं अकबर खान खे बंदूक हणंदे त हू छा तोखे छॾे ॾींदो? अकबर खान मूंखे भले अची कुई वञे, मां त हुनजे पुट खे अगवा न आहे कयो न जो मूंखे थो चवे। अकबर खान जी नज़र में तव्हां ई आहियो, के ॿिया त न आहिनि न। हाणे इन बंदूक आदि जान छॾे न ॻाल्हि जी, छो अची मुंहिंजे मथे में सूर विधो थी। ये दुनिया